श्री वाहिगुरु। जे तू भाई जी, जे तू भाई जी, जे तू भाई जी, तो जुड़ियो रहो जगदीश सां। जे तू भाई जी, तो जुड़ियो रहो जगदीश सां। थोड़े जीव जी थोड़े अखर में माना समझो। जीव माना घुड़ जाओ छा। हाँ बस ये जगदीश बणजी वहे तो बस घुर्ज पूरी थी वही न। त्रिपति संतुष्टि अची वही। घुड़ जाओ आ तो जगदीश सां घुरियो रहो। जगत जो ईश्वर जेको आहे उतो ही सब कुछ मिलंदो न। जे तू भाई आत्मा वही जगदीश। जे तू भाई आत्मा तो कद संसी संसो अज्ञान जी उपजा। संसो संसो कहिड़ो ॿिनि शयुनि जो। हे छो थियो, हे छो थी पियो और हे कीअं थींदो। बस इहो जेसि ताईं मन में आहे सम्झो असांजे अंदर में अज्ञान आहे। छो न ज्ञानी सदाए असांखे ज्ञान जूं ॻाल्हियूं ॿुधाए। जेकॾहिं ॿई जूं ॻाल्हियूं हिन जे मन में आहिनि तो सम्झो वो आत्मा न बणियो, अञा आत्मा जूं ॻाल्हियूं थो करे। संसो ख़तम। सुखमन जो पद पढ़े। जो हुआ होवत सो जाने, प्रभु अपने का हुकुम पहुंचा। गीता सार असां संध खां आयासीं, पन्ना ॾिठासीं काथे काथे घरनि में। जो हुआ है अच्छा हुआ। आवाज नथो अचे। अच्छा हुआ है। जो हो रहा है अच्छा हो रहा है। जो होगा अच्छा होगा। तो बाकी शोक में छा जो चिंता छा जी। रहा जे तू भाई आत्मा कद संशय जो थी। जे देही मञे पाण खे वॾे में वॾो गुनाह थी पवंदो। फ़क़ीरनि पहिरियों इन गुनाह खे ख़त्म करण जी कोशिशि कई आहे। हिन फना जे मक़ाम में रही करे तोखे मिलियो आहे बका खे पाए और हिन फना में बका समायल आहे। जंहिंखे वेद चयो आहे असत्यो माय सत्य गम्य, मरतो माय अमरता गम्यन, तमसो माय प्रकाश गम्यन। समझ में आयो। बुद्धिवान थियो। मरतो संसार आहे न। राम असत्य संसार आहे, तमस संसार आहे। वॾी ॻाल्हि जीव जी केॾी भुल आहे। हर कम लाइ सिखणो थो पए। कोई बि कमु अहिड़ो न आहे पर हिन सिखण जे लाइ मन में इच्छा ई नथी थिए। ठीकु सम्झी बीठो। अड़े माया जे कमाइण लाइ उहा बि जेका तुंहिंजी लिखियलु आहे उहा ई मिलंदी। चाहे तूं केॾो सिखे पढ़े। राम तूं परमार जो पासो नथो सिखे। जिन उहो पढ़ियो आहे तॾहिं पूजने बणिजी वियो आहे। दुनिया पूजे थी न। त हिते पहिरियों हुकुम इहो आहे देह ध्यास न कयो। तो देही जे ख़्याल वियो इतां ई पाप शुरू थींदो। हिन देही खे मां छा खावायां छा पावायांसि। देही ॾे नज़र ईंदी न। हे जेका जेको बि संसार में असां दुखी आहियूं जेतिरे क़दुरु बि उहो ॿिए खे ॾिसी दुखी आहियूं। हाणे जो हाणे प्रश्न उथाइजो ज़ोरी न मञियो न त सिखणु शुरू कयूं असां। हेॾे ख़्यालु छॾियो थोरो। तव्हां दुखी हूंदे बि असां सुखी थी पवंदासीं। न त सुखी बि दुखी आहियूं। अंतर्मुखी सदा सुखी, ॿाहिरमुखी सदा दुखी हुजे पियो जेॾो। राम श्री राम। बस देह जो ख्याल खणी छॾ।
जो नर दुख में दुख शरीर के थी दुख नहीं माने मन सा माने तो न दियो मां दुखी आहियां वातो न निकिरे तव्हां चिलाईंदो पिया दुख तव्हांखे वधीक पकड़ींदो शरीर में दुख भी आहे पोइ तूं वरी भाईंदे त तव्हां दुखी वधीक थींदे न ॿिया त दिलासा ॾींदा केसि ताईं दिलासनि ते रहंदे पंहिंजो सहारो पाण बणिजो तूं ॿियनि जो सहारो बणिजो तोखे ॿिया दिलासो ॾियनि राम श्री राम माफ़ रखिजो संतनि जी विर्तियूं संतनि जो संग कयो था त मन खे संत बणाइणो पवंदो मन खे फ़क़ीर न बणाईंदासीं सुखी न थी सघंदासीं बाक़ी त जीअं हलूं था मन खे फ़क़ीर बणाइणो लखनऊ में हिकिड़ो प्रोग्राम कयो सुरेश केसवाणी बि आयो मुरली मोहन लधाणी वठी आयासीं एयरपोर्ट कलाक ॾेढ वेठो पोइ वियो उहो बि चई वियो आहे मनायो वियो आहे साईं प्रोग्राम कयूं था ऐं हिकिड़ो सतना कोला छा हसी वारो घुरायो आहे मुंहिंजो पुटु असांखे इहो ॾिसणो आहे असांखे ॿियो अची कोई खिलाए ॿियो अची कोई रोआए अरे इहो रोइण खिलण असांखे न ईंदो इन लाइ पैसा ख़र्च करणा आहिनि टाइम हूंदो त मां कंहिंखे मोकिलींदुमि शायदि कोई कोन मोकिले सघियासीं सुरेश केसवाणी पाण मूंखे चई वियो साईं कलाक संतनि खे ॾेई वञिणो राम वाह वाह धन्यवाद जे देही मञे पाण खे त मरी मिटी थी उहा मिटी आहे जंहिं बि दर जो तूं नौकर आहे पहिरियों बुहारी खण हा भॻवान कृष्ण मिसाल ॾेई वियो जूठियूं पातलियूं खणणु हथ धोइणु कीअं भाई तूं वेठो मुंहिंजे लाइक़ु इहा शेवा न आहे किरी पए सफ़ा साईं गुरुदेव चवंदा बेटा शेवा करण सां अहंकार जुड़ंदो शेवा न कंदो श्री राम जे देही मञे पाण खे त मरी मिटी थी सगल की रहन जाका मन होए सगल की रहन जाका मन होए मां सभिनी जो धूड़ आहियां को नानक ताकी निर्मल सोए सोए माना ॿुधी उन जी ॿुधी निर्मल थींदी जेको सभ जी रहन थी रहंदो जेको इहो ॾिसंदो आहे सुठो आहे कसो आहे त ॿियो मन ख़राबु थींदो राम आपस को जो जाने नीचा उन में तुका सो गनिए सब ते ऊंचा आपस को जो भला कहावे सगल की रहन जाका मन होए और नानक ताकी मिल सोए उनजी निर्मल बुद्धि निर्मल थी श्री राम जे देही मञे माण खे त मरी मिटी थी हाणे जीअं तीअं पियो सामी परची राम रस सुंदर श्लोक ॾेयो श्री राम इश्क जो ॾिसो इसरार भलो थी वई इश्क जो ॾिसो इसरार भलो थी वई इश्क जो ॾिसो इसरार सब सूरत में यार समाए यार समायो इश्क जो ॾिसो इसरार भलो थी वई इश्क जो ॾिसो सब सूरत में यार समायो इश्क जो ॾिसो इश्क जो इसरार यार यगानो कान ज़हूरे यार यगानो कान ज़हूरे यार यगानो कान ज़हूरे यार यगानो कान ज़हूरे
सिंगार हो सैसे करे सिंगार हो यार जगानो कान ज़हूरे यार जगानो कान ज़हूरे थोड़ो थोड़ो अखर में समेटा वञो हे जगानो आहे छा जगानो यार जगानो कान ज़हूरे पान खे ज़ाहिर करण लाइ हे पैदा कयो सूफ़नि खे चवणो पइजी वियो हे आहे छा चयूं हे आहे तो हो आहे जे नाहे हुजे पियो हो पर चएसि केरु तो हो आहे समझियासीं यार आपस को आप दीनो मान छा सुखमनी आपस को पंहिंजो पाण खे मान ॾियण लाइ भक्तनि जे रूप में आयो भक्त इहो कमु न कंदा रोज़ी रोटी जो मालिक आहे एडवर्टाइज़ न करे रहिया आहिनि संत ॿियो कहिड़ो कमु करे रहिया आहिनि कहिड़ी कोडर राम श्री राम आपस को आप दीनो मान नानक प्रभु जन एको जा बिन सतगुरु किने न पायो बिन सतगुरु किने न पाया सतगुरु विच आप रखियोन कर प्रगट आँख सुनाए सतगुरु जे माध्यम सां पाण खे पाण प्रगट करे दो बाबा प्रभु हे थो वठो मां पकड़ियो वठांसि तां पकड़ियोसि कमु थी वियो श्री राम श्री राम यार जगो ने जगानो कान ज़हूरे सह सह करे सिंगार अनेक अनेक रूपनि में जेको बि जंहिं नाले सां आहे माई भाई दुनिया जे तख़्ते ते बि उन नमूने जो न हूंदो इन खे चइबो आहे परमात्मा जी आश्चर्य कारीगिरी संतनि खे चइबो आहे परमात्मा जी आश्चर्य कारीगिरी जेको अचरज में छॾे राम श्री राम हर हिकु विरलो आहे कीअं छड़ण सां विरलो थी ॾिसूं बसि चलो इहो कमु कयूं मां ॿ सलोक विरले छो तव्हांखे ॼाण हूंदी मां विरले ते कढायो आहे स्वामी साहिब जा हाणे 4,500 साईं स्वामी साहिब जा सलोक मिलिया अॻे कीअं सभु ॿुधासीं वरी 3600 मिलिया न 4,500 हाणे वरी जॾहिं उन मां कढाइणा पिया हे प्यारो जंहिंजो ॿार विहाई वठूं मां विनोद जो इन कढिया वठूं वरी कोड़नि में कढाइनि 100,000 लख कोन्हनि कोड़नि में वरी गुरु ग्रंथ साहिब मां कढायो कोड़नि में ऐं विरल में पर हाणे छा आहे स्वामीअ सलोकनि जो चओ त के सलोकनि में ई उहो विरलो निकिरी थो अचे हुन में कोई 16 चौके जो शब्द आहे को 8 जो को 4 जो उन मां त विरलो निकिरे त हाणे उहो कीअं दर्ज कजे पर मां ॿ कड़ी थोरी ॿुधायां लोग औगणा गुरु नानक साहिब जी वाणी हिकु शलो लोग औगणा की बने गंठड़ी लोग ॿियनि जे औगणनि जी भरी ॿहता था वञनि लोग औगणा की बने बंठड़ी असां लोग थी रहूं पर इहो कमु न कयो न गुण न विहाजे कोई लोग औगणा की बने गंठड़ी गुण न विहाजे कोई गुण का गाहक नानका विरला कोई हो असां उन विरलनि में थियो न असां गुण ॾिसूं ॿिए जा गुण खणो श्री राम गुण नेशनल प्रॉपर्टी आहे जिथां वणे असां खणो अवगुण विशेष आहे पाण जाने पाण हिते अंतर गुरु आराधना जेके पढ़ंदड़नि पढ़ो अंतर गुरु आराधना जेवा अंतर गुरु आराधना जेवा जप गुरु नाम जेवा जप गुरु नाम नेत्री सतगुरु पेखना नेत्री सतगुरु पेखना सरणी सुनना गुरु नाम श्रवणी सुनना गुरु नाम सतगुरु से तीरतिया सतगुरु से तीरतिया दरगाह पाइए ठाव दरगाह पाइए ठाव कहो नानक कृपा करे जिसनु ए वथ दे कहो नानक कृपा करे जिसनु एह वथ दे जग में उत्तम काढ़िए विरले के जग में उत्तम काढ़िए विरले के यार जगानो कान ज़हूरे सैंसे करे सिंगार पाण प्री कसरत में आ कसरत करे रहियो दोष दृष्टि छॾियो बस खणंदो कसम दोष दृष्टि न ॾिसणी आहे कंहिं में कोई हीअं थो वञे कोई हीअं थो ॻाल्हाए वाह मुंहिंजा साईं इन रूप में तूं ॻाल्हाए थो इन रूप में तूं वञे थो बसि एॾे दृष्टि माफ़रत जो प्रभु कराए तो मां रस्तो तो ॿुधायां न लिखत में ईंदो इहो
जेको जंहिं मौज में आए वाह मुंहिंजा साईं लिखो ईअं थो ॻाल्हाए जो जिसकी बुद्धि देवे वो सुनाए बुरा नुन का मानी वो लेवण कहाँ से जाए। श्री राम आप आपने बुद्धे जेती वर्णन बन सभिनी जे अंदरि प्रेरक प्रभु वेठो आहे सभु पंहिंजो तव्हां बसि रंग ॾिसो पिया यार जगानो कान ज़हूरे सह सह करे सिंगार पाण पहिरीं कसरत में आयो हाणे मथे मथे तिड़ो हे हाली हे ॿाहिरियों अची वियो ॾसो हमो जो पाण ॾिनाऊं दस हमो जो पाण ॾिनाऊं ॾसो हमो जो पाण ॾिनाऊं दस हमो जो पाण ॾिनाऊं आशिक करे एतबार आशिक करे एतबार ॾसो हमो जो पाण ॾिनाऊं दस हमो जो पाण ॾिनाऊं हमो जो सुनी छा चवंदा आहिनि शिया छा चवंदा आहिनि हमोस्त मां आहियां शिया सुनी चवंदा आहिनि हम ओज़ोस्त असां उन्ही मां पैदा थियूं और शिया सूफ़िज़म असां पाण आहियूं हो ज्ञान जी दृष्टि आहे, हो भक्ति जी दृष्टि आहे, सभु उन्ही मां आहियूं उन्ही पैदा कयो आहे पर ज्ञान जी दृष्टि मां ई आहियां सभिनी में मां ई आहियां सभु मुंहिंजो ई रूप आहे या ज्ञान जी दृष्टि पर इहा बीह सकदी चई त वञूं पर हीअं जंहिंखे प्रभु कंहिंखे छा कराए रहियो आहे प्रभु छा कराए रहियो आहे। श्री राम ॾसो हमो जो पाण ॾिनाऊं आशिक कर एतबार हर जाए यार तमाशो लायो इश्क जो ॾिसो ॾिसराए हर जाए यार तमाशो लायो इश्क जो ॾिसो ॾिसराए इश्क जो ॾिसो ॾिसराए इश्क जो ॾिसो ॾिसराए ये साईं जो इश्क सॾिबो आहे संत मत में मौज सॾींदा आहिनि। श्री राम श्री राम ॾिसी ख़ुशि थियूं साईं जे राज़ में वाह राग वैराग बाणी जो हिकिड़ो भजन चयो मछली विछली नीर जाल बांधे मछली नीर जाल बांधे पाया संसार माया मोह मीठा संसार माया मोह मीठा भरम भुलाया जीवड़िया परदेसिया हे मन जीवड़िया परदेसिया कित पवई जंजाले राम कित पवई जंजाले राम साचा साहेब मन वसे साचा साहेब मन वसे कित फाथे जम जाले राम कित फाथे जम जाले राम जीवनिया परदेसिया ओ मन जीवनिया परदेसिया कित पवई जंजाले राम कित पवई जंजाले राम मन जीवनिया परदेसिया ओ मन जीवनिया
मनो अंदेशिया भगत कर चितलाए हर छोड़ मन अंदेशिया भगत कर चितलाए हर बाबू याद अची गायूं चोरी थी वई अम्मा जो सुबुह जो गाह मलण वञे वाड़े जो दर खुलियो पिया गायूं कोन्हनि 2 गायूं बाबा खे ॿुधाइनि निश्चिंत आहिनि 5 बजे महिल ई सुबुह जी हाणे मां 4 बजे वेंदो आहियां सुबुह जो गांयुनि ॾे त गाह अॻ में मलियो पियो हूंदो आहे पोइ घोसी रखियल आहिनि 16 10 गायूं आहिनि 6 वछड़ा आहिनि आस्थान ते ऐं ॿी गौशाला अलॻि आहे 22 किलोमीटर 20,000 फुट वरिती आहे ज़मीन उते वरी कुझु गायूं बीठियूं आहिनि उद्घाटन करे आयासीं 5-6 महीना थी श्री राम मतिलबु अचो त बाबे ने सनानु पाणी करे आशा दीवार ते वेठा आशार कनि पिया गायूं अची रिंबियूं ॿार ॾिठो वञ बाबा गायूं ॿधी अचो न ॼाणो उहो ॻोठ जा ई चोर आहे हिकु मीर ॿियो मीरू 2 नाला आहिनि धाकड़ जो आहिनि 2 मंज़िल तो वेंदा टपा खां पोइ त मुंहिंजो मुरी थी वियो होटल में हा पर मस्तु थी ॿियो कोई त पुछो उन खां त भई गायूं कीअं मोटियां अड़े कीअं चोरी करे चई मसाणनि जे पासे वठी हाणे छा हुयो त गायूं चरण ई मसाणनि जे पासे वेंदियूं आहिनि जेको धनार वठी वेंदो आहे न उहो उन पासे ई हे बि को ख़ुदा जी कीअं बणियो पियो आहे हे बि उन पासे ॾे वठी आहे त उतां जे वठी आहे त कहिड़ी का हद आई जंहिंमें हिन जूं अखियूं अंधियूं थी वियूं अॻिते वञनि त अंधा पोइ ते अचंदा उते गायूं छॾियऊं खणी पोइ ते अचनि त ठीकु आहे अॻिते त अंधा इहो हाल थी वियो त गायूं छॾणियूं पयूं असांखे त गांइ जो बाक़ी रस्तो त ॾिठल ई हुयो उते हूअं ई चढ़ण वेंदियूं मोटी अची पंहिंजे दर ते बीठियूं त चयूं भगत कर चित लाए चोॾ मन अंदेशी आहे अंदेशो छा जो असां भक्ति में वेठा आहियूं ख़ुदा तुंहिंजे दर सलाम आहे तूं क़बूल कंदे मूंखे वेंदा मां तुंहिंजो आहियां जेकी तुक जो अर्थ कजे त छा फ़क़ीर आहे पर सचाई सां भक्ति कयूं भगत कर साईं ईश्वर जे भॼन जी दीवान कन्यालाल मदनानी साहिबु मुंहिंजी हिकिड़ी ब्रिज ठहे पई पार्टीशन खां अॻ में ॿुधाए पियो से भाई मेघराज ॻाल्हि उते माण्हू पिया मरदा वञनि खुदाई में सेठ खे नियापो कयो सेठ पहुची वियो चए मां भॼन में वियां थो तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो हुनजो नेम हूंदो सुबुह जो 2 कलाक राति जो 2 कलाक शाम जो 2 कलाक हिकदमि समाधि में राधा स्वामी शिष्य ईअं ई थियो बसि 2 कलाक ध्यानु वेठो आहे तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो कमु थी वियो माण्हू मरनि पिया तव्हां बसि कमु शुरू कयो मां भॼन विया एॾी दिलजा खपे भरोसो खपे न असां प्रभु जी शरण में अचूं प्रभु रक्षा न कंदो मास्टर साहिबु चवंदो तूं चिंतन कर प्रभु का वो चिंता करे थे राम भगत कर चित लाए हर सिंह छोड़ मन देशिया ओ भगत कर चित लाए हर सिंह छोड़ मन देशिया सच कहे नानक चेत रे मन सच कहे नानक चेत रे जीवड़िया परदेसिया मन जीवड़िया परदेसिया ओ मन जीवड़िया परदेसिया पाए जगाए राम पाए जगाए राम साचा साहेब मन वसे साचा साहेब मन वसे चित फावे जमदारे राम चित फावे जमदारे राम मन जीवड़िया परदेसिया मन जीवड़िया परदेसिया चित फावे जमदारे चित फावे जमदारे चित फावे जमदारे
जिथे बैसन साधना सुजान सुनता बाबा जीवन जगत अपना हमसे संबंधा सदा उदार फल पाए ब्रह्म संवेद कनंदा बाबा भगत वचन संविरत है जो जग वंदा नानक बाते नाम मन तन भावता आप जाने करे आप जाने ला के कान का हाथ लगी होता तेरो नाम सुरत है सजियालियां बोलो निरंकाल की जय 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 राजा रामचंद्र की जय 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 श्री कृष्ण चंद्र की जय 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 गुरु नानक साहिब की जय 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 बोलो अमर लाल की जय 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 साचे सतगुरु साहिब साचे सतगुरु साहिब साचे मंसूर साहिब की जय